किसा गो में सलाम अर्ज़ है। हयाती जी हिकिड़ी ॿी कैफ़ियत आहे जेका अव्हां सां शेयर करणु चाहियां थो। देरि थी वई आहे पर इन जे लाइ अव्हां खां बेनता मज़द थो आहियां। कल्ह खां वठी टेलीफोन्स वञणु शुरू थिया आहिनि। महिरबाननि कॉल्स करे पुछियो आहे त ख़मीस थी वई आहे ऐं किसा गो अव्हां रिलीज़ न कयो आहे। इहो अजीब लॻो पर बहरहाल अव्हां जी मोहबत आहे, मुंहिंजी अखियुनि ते आहे। हिन फ़क़ीर जी हयाती में अव्हां जी मोहबत अहम तरीन ख़ज़ानो आहे। जॾहिं मूं ख़्वाबु नगर कयो पिए, अलाह पाक उहा तौफ़ीक़ ॾिनी हुई त बि बेनता कॉल्स, टेलीफोन्स, ईमेल्स सभु मिलंदा हुया। ऐं तरतीब आहे ज़िंदगी में त दोस्त यादि कंदा आहिनि। शायदि घणनि दोस्तनि खे इहो ख़्यालु अची वियो आहे त मां हर ख़मीस ते अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदो आहियां। इन करे केतिरनि महिरबाननि इंतज़ारु कयो पिए ऐं पोइ आख़िरकार उन्हनि मूंखे टेलीफोन्स करणु शुरू कया त साईं ख़ैरु त आहे त तव्हांजो किसा को कोन आयो आहे। त बहरहाल ख़ैरु हुयो ऐं अव्हां जी ख़िदमत में मां हाज़िर आहियां। देरि थी वई तंहिंजे लाइ अव्हां खां माफ़ी घुरां थो। ज़िंदगी में जेका तातुल आहे, जेका ताख़ीर आहे, उहा बि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि हैसियत रखे थी। चयो वेंदो आहे त अणहेरिया न हेर मथां हेरनि ऐं हेरिया न फेर मथां विढ़नि। हीअ ज़िंदगी जो हिकिड़ो तरीक़ो आहे ऐं परसुएशन हिकिड़ी वॾी अहम शइ आहे। ऐं कोशिशि कंदुसि मां त ख़मीस ॾींहुं हाज़िर थियां थो त पोइ ख़मीस ॾींहुं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थियां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीअ जेका सोच आहे न, इहा रैंडम आहे, अचे थी ऐं सोचींदो त माण्हू रहे थो त छा ॻाल्हाइणु खपे। पर इहा परवरदिगार जे पारां हिकिड़ी इनायत आहे, हिकिड़ी महिरबानी आहे त उहो ख़्यालु अव्हां ते अचे थो ऐं तव्हां उहा ख़िदमत में पेश कयो था। त बसि इहो जेकॾहिं कुझु का देरि सवेर का ताख़ीर आहे त फ़क़ीर जी इन्हनि कोशिशुनि खे, इन्हनि ख़्यालनि खे, इन्हनि कोताहियुनि खे तव्हां दरगुज़र कजो पिया। अॼु ज़िंदगी में जेका मोहबत जी कैफ़ियत आहे उन ते थोरो चाहियूं पिया तव्हांखे ख़िदमत में अर्ज़ु कयां त जेका घड़ी आहे, जेको पल आहे, चवंदा आहिनि त मोहबत जो हिकिड़ो पल नफ़रत जे लखें पलनि खां वधीक अहम ऐं सगारो हूंदो आहे। नफ़रत जटाव न करे सघंदी आहे पर मोहबत रहंदी आहे त पोइ ताउमिर सॼी हयाती ज़िंदगीअ में ख़ैमा खोड़े रहंदी आहे। त उहो पल न विञाइजे, उन घड़ीअ खे केॾांहुं ज़ाया न कजे, उन घड़ीअ खे सांडे रखिजे। हिकिड़ो किसो यादि अचे थो, कंहिं साहब जो कंहिं ॻोठ में उनखे को बोर्ड वठिणो हुयो, का मीटिंग जी बरल ते पहुतो ऐं कम्यूनिकेशन जा ॿिया रस्ता कोन हुया त सिर्फ़ु हिकिड़ी ट्रेन हूंदी हुई जेका 24 कलाकनि में हिकिड़ो भेरो हुतां निकिरंदी हुई। त साहब जॾहिं पंहिंजे ऑफ़िस वारे कम खां वांदो थी वियो त जॾहिं हुनजी बुकिंग ई ॿिए ॾींहं ते ट्रेन ते उहो आयो त उते रश काफ़ी हुई। ऐं जॾहिं उहो ट्रेन ते वियो पिए त हुन वटि सामान जेको हो त हुन पंहिंजे कुलीअ खे ॾिनो सामान त हुन सां खणाए अचे। हाणे जेको कुली हुयो उहो मिसकिन को कुराड़ी उमिरि जो हुयो। सामान हिकु ॿ बैग्स हुया, कुझु फाइल्स हुया, घर जूं शयूं कुझु। त हू चयो खयों त हाणे बोगी जेका ई अॻियां हली वई। सो हू तकिड़ो तकिड़ो पाण त निकिरी आयो पर जेको कुली हुयो सो मुसाफ़िरनि जी रश में फासी पियो ऐं किथे सहिकी पियो। देरि लॻी वई हुनखे ऐं ट्रेन आहिस्ते आहिस्ते चुरणु शुरू कयो। हाणे जॾहिं हू उते पहुतो त तेसि ताईं ट्रेन जेका आहे स्पीड पकिड़े चुकी हुई त ट्रेन उतां रुख़्सत थी रवानी थी वई। हाणे जॾहिं रवानी थी वई त हुन साहब जो मूंखे ख़बर त ॾाढी आई त हीअ कहिड़ी बेवकूफ़ी आहे, नॉनसेंस आहे हिकिड़ी। त हाणे हीअ छा कयां हिनखे मां। त हू साम्हूं हथु ॿधी बीठो हुजे। चई साईं बसि ग़लती थी वई। ऐं हिकु लिहाज़ खां हुनखे इहो बि लॻे पियो त काश मूं पोड़े खे मतिलबु मां हुन खां न वठां सामान। ॾाढो गिल्ट फील करे पियो। त हुन साहब जो साईं हीअं था कयूं त तव्हां अॼु मूं वटि स्टे कयो ऐं तव्हां आरामु कयो मूं वटि। हीअ ग़लती मूंखां थी आहे, तव्हां मूं वटि रहंदो त मूंखे ख़ुशी बि थींदी। नंढो हिकिड़ो घरु आहे मुंहिंजो, तव्हां आराम सां हिते रहो। सुभाणे सुबुह जो मां तव्हांखे इनशाला सॼी ट्रेन ते पुॼाईंदुसि ऐं तव्हांखे हिन भेरे का बि कोताही कान थींदी। चई हाणे बसि मां छा कयां, मूं वटि ॿियो को ऑप्शन त हो कोन। मुंहिंजो भला ठीकु आहे, मां उते रही पवां थो। हिकिड़ो ख़ूबसूरत नंढड़ो हिकिड़ो हुनजो प्यारो घरु हुयो, हुनजे पासे में हुन हिकिड़ी जाइ ते मिड़ई को हुयो ऑप्शन, उते हुन रहण जो सिलसिलो कयो। ॿिए ॾींहुं सुबुह साण नाश्तो बि मौजूदु हुजे, उहा हर शइ जेका हिकिड़ी घर में हूंदी आहे असां सभु कुझु। ऐं बहरहाल सामान अवल ई खणी शुरूआती खणाई हू उते स्टेशन ते अची पहुता। चई हाणे हुनजी ख़िदमत अहिड़ी अजीब हुजे जो हू हर हर मूंखे चए त साईं मूंखे माफ़ु कजो, तव्हांजो हिकिड़ो ॾींहुं मुंहिंजे करे ज़ाया थी वियो। तव्हां लाइ चांहि वठी अचां, तव्हांजी हीअ ख़िदमत कयां, हू ख़िदमत कयां। त बहरहाल चई मूंखे सम्झ में न पियो अचे त मां छा कयां। त मुंहिंजी दिलि में आयो त मां हिनखे थोरो रीपे कयां, थोरो हिनखे कुझु पैसा को ॾेई छॾियां, को हिनखे को बहरहाल कुझु हुजे ज़रूरु, ग़रीब माण्हू आहे, कुझु हिन थी पवंदो। पर मूंखे हिमत न पई थिए त मां हुनखे इहो कीअं कयां, छा कयांसि मां हिनखे। त बहरहाल ट्रेन आई ऐं उहो सामान वामान रखी ऐं मां जॾहिं अंदरि वेठुसि त उहो दरीअ खां अची ॿाहिरि बीह रहियो ऐं दरीअ खां मूंखे चई ॾिसो मां रिपीट नथो कयां पर मूंखे माफ़ु कजो न, मूंखां ग़लती थी वई। जेका ॻाल्हि कान्हे का, कुझु कोन्हे को। त हाणे ट्रेन जो चुरणु शुरू कयो त हुन ॾाढे प्यारे पाबूअ मां हथु मिलायो ऐं हथु लड़णु शुरू कयईं। त जंहिं मूं पंहिंजे खीसे मां जेका हिकिड़ी रक़म पहिरीं कढी रखी हुई हुनखे रबड़ वड़े रखियो, मूं त हिकदमि हुनखे उहा दरीअ मां ॿाहिरि उछलाए ॾिनी।
मूं चाहियो त मां हुनजी का मदद कयां, हुन एॾी मुंहिंजी मदद कई आहे, मूं ते एतिरो अहसान कयो आहे, मां हुनजी का मदद कयां। वरी गुज़री विया। उन तर्जुमे जो आख़िरी जुमिलो इहो हो, 20 सालनि खां पोइ अॼु जॾहिं मूं इहा पंहिंजी डायरी खोली ऐं इहो किस्सो पढ़ियो त मूंखे यादि आयो त ज़िंदगीअ में मूंखे हिकिड़ो ई हसीन ऐं सचो ऐं सुहिणो दोस्त मिलियो हुयो, जंहिंखे मां उन स्टेशन ते छॾे आयो हुअसि, ऐं जंहिंजी मुहबतुनि जी मूं वटि बज़ाहिर को मदावो कोन्हे, को रीपे कोन्हे, मां हुनजी मुहबतुनि जो थोरो बि नथो अदा करे सघां। ज़िंदगी ईअं ई अथव, असां कहिड़ा थोरा अदा कंदासीं? असां बसि जेकॾहिं गॾु हलूं ऐं हिक ॿिए सां प्यारु कयूं, हिक ॿिए जो ख़्यालु कयूं, हिक ॿिए जी मुहबतुनि जे अहसासनि खे महसूसु कयूं, त इहा ई ज़िंदगी जी सूंह आहे। शायदि तव्हां ताईं मैसेज पुॻो, शायदि न बि पुॻो, जेकॾहिं कॾहिं शयूं वेग थी वेंदियूं आहिनि, पर ईअं हूंदो आहे त तव्हांखे उन घड़ीअ जो, उन पल जो लिहाज़ करणु घुरिजे त उन पल जी केतिरी अहमियत आहे। हिकिड़ो ॿियो नंढिड़ो वाक़ियो ज़ाती तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। असां अमीरपुर खां वियासीं पिए त कंहिं ढाबे ते असां बीठा हुआसीं, सॼी फैमिली हुई, असां उते नाश्तो कयोसीं, मानी खाधीसीं, नाश्तो कयोसीं। नाश्तो करे असां उते निकितासीं न, त जंहिंमहिल अञा 7-8 किलोमीटर परियां असां ड्राइव करे वियासीं त मुंहिंजी घरवारी खे यादि आयो त हुनजो बैग कोन्हे को, हुनजो पर्स उते रहिजी वियो। त यादि आयो त हुनजो खट जे पाए खे न टंगे रखी उते पंहिंजी बैग, त उते हुन बैग रखियो हुयो। असां हिकदमि मोटी आयासीं। हाणे मोटी जो अचूं त ढाबनि जहिड़ा, त सम्झ में न पियो अचे त हाणे कहिड़े ते असां वञूं। त ईअं वापसी जे रस्ते ते चेक कंदा पिया अचूं त ॾिसूं त हिकिड़ो माण्हू आहे न, उहो हथु लोॾे लोॾे पियो असांखे इशारा करे। सो गाॾियूं टर्न करे हुन वटि पुॻासीं त हुन सीने सां हुन बैग खे लाहे रखियो हुयो। चईसीं हीअ तव्हांजी अमानत हुई, मूंखे पक ई तव्हां मोटींदो, त इन करे मूं हिनखे पंहिंजे सीने सां लाहे रखियो त इहो परे न थिए। त मूं पंहिंजी घरवारी खे चयो, इन बैग खे खोले न ॾिसजांइ, इनखे खोले ॾिसंदीअ या जेकॾहिं कंहिं शइ खे ॻणींदीअ त इहा हिनजी मुहबत जी बेइज़ती हूंदी। हिनजी मुहबत खे संभाले रखो, अहिड़ा माण्हू किथे न मिलंदा आहिनि। त बसि मुहबतूं जिते मिलंदव संभाले रखंदा कयो। ज़िंदगी में इज़ाफ़ो थी वञे थो, रत जो दौरो वधी वञे थो, अखियुनि में जोति झरकी पवे थी, मुहबतूं पंहिंजो पूरो काज असांजे मथां निछावर कनि थियूं। जिते बि हुजो, आबाद सलामत हुजो, अलाह करीम जे हवाले, वरी मिलंदासीं इंशाअल्लाह।